सिर्फ एतिरो ॿुधाए त तुंहिंजो रिश्तो मारिया सां केतिरी हद ताईं पहुतल हो। बाबल साईं मां तव्हां सां कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि, जेका हक़ीक़त आहे उहा ॿुधाईंदुसि। मारिया तव्हांजे क़ाबिल न आहे। मां तोखां सलाह कोन पियो पुछां अकबर, जेको पुछो आहे हुनजो जवाबु ॾे। मूं हुनखे हथ बि न लाथो। तो हथ नाहे लाथो या तोखे? बाबल साईं मूंखे रुगो ॾटनि में रखियूं पई अचे। हिकु मजबूर औरत जेका पहुची न सघंदी त पाण बचाइण लाइ सिर्फ़ हुन वटि इहा ई वाट बचे थी। जी बाबा साईं। तुंहिंजे गद्दारीअ जी तोखे माफ़ी मिली सघे थी, पर उहा सिर्फ़ हिन शर्त ते त तूं जानूअ जो सिर खणी ईंदे। जानू तव्हां खां ॾाढो न आहे, ऐं हूअं बि तव्हां वटि क़ैद आहे। जंहिं वक़्तु बि तव्हां चाहियो हुनखे मारे सघो था। जानूअ जे खून जो इल्ज़ाम मां पंहिंजे सर जे मथां नथो खणणु चाहियां। बाबल साईं जानू शेर खान सां हथ मिलाए वरी हुन सां ॿीहर धोखो करे चुको आहे। जेकॾहिं असां जानूअ मथां थोरो बि ज़ोर भरींदासीं न त वरी हू शेर खान जो रुख कंदो। ऐं शेर खान हिन चकर जानूअ खे माफ़ी न पर मौत ॾींदो, मौत। इहो तुंहिंजो कमु आहे अकबर, त तोखे छा करणो आहे छा नाहे करणो। सिर्फ़ इहो दिमाग़ में रखजांइ त जानूअ जे मौत जो इल्ज़ाम मुंहिंजे सर जे मथां न अचे। कोन ईंदो बाबल साईं, कोन ईंदो। पर इहो कमु जल्द खां जल्द थियणु घुरिजे। वधीक मां इंतज़ारु नथो करे सघां। केतिरो समझायो तम त असांजी दुश्मनीअ जे विच में न ईंदो कर, पर तूं मुड़ी नथो। हाणे तोखे ॿुधाईंदासीं त असांजी दुश्मनीअ जे विच में अचण वारे जो अंजाम छा थींदो आहे। जेकॾहिं हिन जो लाश पुलिस खे हथ पायो न त सूबेदार खे पैसा खाराए इहो इल्ज़ाम बि रब वारनि जे मथां हणाए छॾींदुसि। हूअं बि रब वारा रूपोश न, इहो केस उन्हनि जे मथां लॻी पवंदो। पंहिंजा परावा परावा असां हिननि खे त पे आसमान ते ॻोल्हियो, ही हिते ज़मीन ते हथ अची विया आहिनि। जंहिं तरफ़ शक बि न हुयो उन तरफ़ अची निकिता। पर हिननि खे कहिड़ी ख़बर आहे त जानू जिन आहे, जिन जंहिंजे पोयां पियो हुनखे मारे या खारे। सॼे हवाले करे रहिसे वफ़ादारियूं हासिल करे सघजनि थियूं। हा रे जानू जिन। जेकॾहिं हिन खे मारे हिन जो लाश पाणी में उछलाए छॾियूं त हिन जो लाश पुलिस खे हथ अची वेंदो। हा मां त हिन खे मारे हिन जे लाश खे खॾ में दफ़न करणो पवंदो। जेकॾहिं हिन जो लाश पुलिस खे हथ पायो न त सूबेदार खे पैसा खाराए इहो इल्ज़ाम बि रब वारनि जे मथां हणाए छॾींदुसि। हूअं बि रब वारा रूपोश न,
इहो केस मुननि जे मथां लॻी पवंदो। वलीदाद खान तव्हांखे रब वारनि जो ॾस ॾियां त पोइ तोसां का बि दुश्मनी न आहे। तूं रुगो रब वारनि जो ॾस ॾे, तूं आज़ाद आहीं। पर उन्हनि जे गिरफ़्तार थियण खां पोइ हणायो रब वारनि जे मथां छापो। ॿुधाए त रब वारा किथे आहिनि? जानू इहा हक़ीक़त अथई, रहिस तुंहिंजे मारण जे पोयां आहे। तूं केतिरी बि रहिस सां सचाई कंदे न, पर रहिस कॾहिं बि तोखे माफ़ न कंदो। अकबर ॿार आऊं बि न आहियां, सभु सम्झा थो। तूं सुराना सच थो चईं। कूड़ मां कोई बि फ़ाइदो न मिलंदो। तोखां पोइ शायदि मूंखे बि रहिस माराए। इन्हीअ जे करे जानू असां ॿिन्ही खे रहिस जे लाइ का जल्द में जल्द खॾ खोटणी पवंदी। जेकॾहिं चाहीं थो न तूं ऐं मां ज़िंदा रहूं त पोइ रहिस जे लाइ कुझु सोच जानू, कुझु सोच। अकबर ने रहिस जूं अखियूं मुंहिंजे रन में आहिनि। जेसीं आऊं नथो मरां न तेसीं हुन सां निकाह नथो करे सघई। ऐं हाणे जीअरे तलाक मारिया खे आऊं बि कॾहिं कोन ॾींदो साईं। ऐं तेसीं रहिस बि हुनखे हासिल नथो करे सघई। जानूअ खे मारण मुंहिंजे लाइ को मसइलो न आहे, पर जानूअ जे मौत खां पोइ तोसां निकाह करणु मुंहिंजे लाइ वॾो मसइलो आहे। जे तोसां निकाह कयुमि त सॼो ॻोठ मुंहिंजे मथां आङुरियूं खणंदो। माण्हू चवंदा त बहावल ख़ान पंहिंजे ई कमदार खे माराए हुनजी ज़ाल में अखियूं विधी। इन करे मां नथो चाहियां त जानूअ जे मौत जो इल्ज़ाम मुंहिंजे मथां अचे। साईं बिस्मिल्लाह चांहि। माई तोखे कंहिं चयो चांहि जे लाइ? बाबला मुंहिंजे दिलि चयो। तो इहो सोचो बि कीअं त मां तुंहिंजे हथनि जो खाईंदुसि पीअंदुसि? पर बसि हाणे बसि हले थो। हींअर अहिड़ी तकलीफ़ न कजां, न त तोखे तकलीफ़ अची वेंदई। मूं त सोचियो हो कि सिद्धि आंगुर सां निकिरंदो, पर न। जेसीं ताईं तुंहिंजो जीअण जंजाल न कंदसि तेसीं तूं समझ में न ईंदी। हिन औरत खे तो मथे ते चाढ़े छॾियो आहे। मुंहिंजी ॿुधे किथे थी? तूं सम्झाईंसि ऐं चईंसि त हिते रहे त इज़त ऐं शराफ़त सां रहे, घणी हुजत न करे। मां केरु थींदी आहियां हुनखे सम्झाइण वारी? तूं हिन घर जी मालकियाणी आहीं। अञा हक़ इहो मूंखे मिलियो न आहे। तमामु जल्द तोखे इहो हक़ मिली वेंदो। तव्हां पुलिस जे घेरे में आयो। पंहिंजा हथियार फिटा करे ॿाहिरि अचो। न तकड़ न कर। त छा बुज़दिलनि जीअं हथ ॾियूं पुलिस जे घेरे में आहियूं? ईअं बची बि हितां कोन निकिरंदासीं। सम्झण जी कोशिश कर। मूंखे 2 मिंट ॾिसण ॾे। थोड़ी भी गलती तव्हांजे मौत जो सबब बणबी। असांजी भलाई इन्हीअ में आहे त हिन महिल असां पुलिस खे हथ तूं परे थी सोट। हा ॾिसां त कीअं अथव असांखे छण जी कोशिश कर सोट। असां पुलिस जे घेरे में आहियूं, थोरो सम्झण जी कोशिश कर। मूंखे ॾिसां
खेॾ नथो मुंहिंजो वठ अच मूंसां पटियालोन हटो सूबेदार बबूअ जे मौत जा घणा वठंदे वलीदाद हिनखे सम्झाए मां रब्बू खे मारे पाण लाइ मसलो पैदा नथो करे सघां जेकॾहिं मुक़ाबलो ॼाण आहे तूं हुनखे मारे छॾींदे त पोइ तो लाइ कहिड़ो मसलो पैदा थींदो रब्बू धाड़े लाहे जो उनखे मारे मां मुक़ाबलो ॾेखारे सघां सुभाणे जेकॾहिं सावण केस कयो ऐं कमीशन वेठी त पोइ उनखे मुंहुं केरु ॾींदो छो मुंहिंजी नौकरी तेल करण जे पोयां पिया आहियो जेसि ताईं इहो रब्बू नथो मरे न मार बिले सां निकाह नथो करे सघां सूबेदार जेकॾहिं तूं रब्बूअ खे मारे नथो सघीं त उन सां अहिड़ो अशर कर जो सॼी उमिरि लाइ मुड़ुस खरी वञे ऐं हिक खट ते वेठो हुजे हा इहा कोशिश कयां थो जीअं रब्बू माईअ खे तलाक ॾेई सघे उन जी क़ीमत तोखे मिली वई इहो कम क़ीमत लाइ न तव्हां ॿिन्ही जी दोस्ती ख़ातिर थो कयां ख़ुदा हाफ़िज़ खुदा मौला दादा तूं परेशान न थी मुंहिंजा भाउ तुंहिंजी अरबेली मां तोखे राति आणे ॾींदुसि हिन वक़्तु छो न केरु आहे जेको असांजी रस्ता रोक कंदो मौला दादा एॾो उतावलो नथी एॾो उतावलो अञा सावण ज़िंदा आहे जेकॾहिं घर में घिड़ियासींसि न त अहिड़ो केस हणंदो जो असां कुझु कोन कंदो सावण खे हुननि जी रनुनि सां गॾु ॿधी खणी था अचूं पोइ केरु आहे पोयां जेको केस कंदो राति जो पोएं पर हलंदासीं जीअं सभु निंड पिया हूंदा न उन्हनि जे मथां हली मौत बणिजी कड़कंदासीं जबल पुट ही असांजे घर जी इज्जत आहे ही तुंहिंजे हवाले थो कयां पुट जेकॾहिं हिननि खे कुझु थियो न त असीं कंहिंजे दर जा बि कोन रहंदासीं चाचा मां सम्झां थो तव्हां बेफ़िक्र रहो वलीदाद हिननि जे पाछे ताईं बि न पहुची सघंदो अलाह जी अमान पुट अलाह जी अमान तव्हां अचो हाणे वलीदाद खे मोकिल साथ हिननि खे कीअं थो वापसि मोकिलाए
पंहिंजा परावा